जी भरिसां मंशियात सरेआम विकिरो थियण लॻी। तफ़सीलात मूजिब ज़रियनि खां मालूम थियो आहे त फुलजी स्टेशन ऐं भर पासे में नकली Z21 सुपारी जो ज़हर सरेआम विकिरो थियण लॻो। फुलजी स्टेशन सईदपुर थाणे जी हद मीणा मोरी ते दुकानदार भर पासे जे इलाइक़नि में सरेआम Z21 सुपारी विकिरो करे रहियो आहे ऐं सईदपुर थाणे जे अॻियां मोटरसाइकिल ते खणी मुख़्तलिफ़ ॻोठनि में विकिरो करे रहियो आहे। विकिरो कंदड़ जो चवणु आहे त SHO सईदपुर असां खां भत्तो वठे थो ऐं हू मूंखे कुझु बि नथो करे सघे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त लॻे थो कानून का शइ नाहे जो सरेआम नकली Z21 जो ज़हर विकामी रहियो आहे। असां SP दादू ऐं ज़िम्मेवार ऑफिसर्स खे गुज़ारिश करियूं था त मज़कूरा मंशियात फरोशनि ख़िलाफ़ एक्शन वठी सख़्त मां सख़्त कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची